नाज़रीन तफ़सीली ख़बरुनि में अवांखे हिकु भेरो ॿीहर भली कार ऐं हाणे अवांखे ॿुधाईंदा हलूं त ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पारां मज़लूम उस्ताद उनवान हेठि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई जंहिंमें नुसरत सर अब्बासी, इलाही बख़्श बिकक, एजाज सामटियो समेत ॿियनि सियासी ऐं क़ौम परस्त अॻवाननि शिरकत कई। इन हवाले सां तफ़सील लाइ ॾिसूं था कराची मां अब्दुल्ला सोलंगी जी हीअ रिपोर्ट। कराची प्रेस क्लब ॿाहिरां ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पारां मज़लूम उस्ताद उनवान हेठि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में फंक्शनल लीग अॻवान नुसरत सर अब्बासी, जस्कम अॻवान इलाही बख़्श बिकक, एसयूपी अॻवान एजाज सामटियो, एसएनपी अॻवान रमज़ान बुलैद ऐं इनायत खटियाण समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई। जन उस्तादनि सां गॾु हुजण जी ख़ातिरी कराईंदे चयो त सिंध जे उस्तादनि ते सिंध सरकार लठियूं वसाए आमराणो रवैयो अख़्तियार कयो। उस्ताद पैगंबरी पेशो रखंदा आहिनि, उन्हनि खे ईअं रोडनि ते गेलण सदन तज़लील आहे। वॾनि वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि बि उस्तादनि जे करे आहिनि, तंहिं करे उस्ताद जी इज़त करणु जेको हिननि जो फ़र्ज़ु आहे। पर हे हिते कराची में उस्ताद त छा, को डॉक्टर अचे थो, को आबादगार अचे थो, उन ते लठियूं हणनि था, उन ते शैलिंग कनि था। हिननि जा मुतालबा फ़ौरन मञा वञनि, जे न त रोड रस्ता जेके बि एहतजाजनि जा तरीक़ा आहिनि जस्कम हिननि जे लाइ कंदी। पीपल्स पार्टी हाणे पीपल्स पार्टी आहे ई कोन, छो जो ज़रदारी लीग आहे। पीपल्स पार्टी हुजे त बेनज़ीर भुट्टो साहिबा हिकिड़ी पाण औरत थी कॾहिं ईअं नियाणियुनि ते तशदुद न करणु ॾिया। जाइज़ हक़ आहे, भई तव्हां जेलुनि में विझो, थाणनि में विझो, बेइज़ती छो था कयो। बहरहाल हिननि जो जाइज़ हक़ आहे, चवंदा रेगुलराइज़ कयो, असां हर वक़्तु हिननि सां वेठा आहियूं। सिंध जे उस्तादनि खे असीं मुतालबो था कयूं त फौरी तौर ते रेगुलर कयो वञे, उन्हनि खे पको कयो वञे। ॿी सूरत में सिंध नेशनल पार्टी उस्तादनि जी हर जिदोजहद में उन खां हटी करे पंहिंजे प्लेटफॉर्म तां उस्तादनि जे हक़नि लाइ, उस्तादनि जी बहाली लाइ पंहिंजी तहरीक हलाईंदी। असां सम्झूं था त सिंध जी का तइलीम जी तबाही जी ज़िम्मेवार आहे उहा ख़ुदि सिंध गवर्नमेंट आहे। छाकाणि असां तव्हांखे ॿुधायूं त काफ़ी माण्हू जेके मास्तर आहिनि उन्हनि खे अहम उहिदनि ते विहारियो वियो आहे ऐं अक्सर उहे करप्ट जेका ब्यूरोक्रेसी आहे या ब्यूरोक्रेट आहिनि जिन तइलीम जो बेड़ो ॿोड़ियो आहे, उन्हनि खे जेको आहे सो मुक़ररु करे ऐं जेको आहे उहो मेरिट जो जनाज़ो कढनि पिया। हुकुमरान उस्तादनि जा मसइला फौरी तौर ते हल करे। उस्ताद अॻवान शफ़ी मोहम्मद सठे चेतावनी ॾींदे चयो त सुभाणे मुतालबनि जो नोटिफिकेशन न निकितो त 4 जनवरी ते 4 जनाज़ा खणी बिलाल हाउस पहुचंदा। जेके बि सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि उनखे पंहिंजो सिंध जा उस्ताद केस था ॿुधाइणु चाहिनि त असांजे बेवाजिबी आहे, इन बि कम्यूनिटी वारा असांजी हेल्प करियो। उन जे लाइ असां APC घुराई आहे ऐं 4 तारीख़ असां कराची प्रेस क्लब खां बलावला हाउस ताईं मार्च कंदासीं। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शरीक सियासी ऐं समाजी अॻवाननि जो चवणु आहे त उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि त जीअं सिंध जी तालीम जो बेड़ो ॿुॾण खां बची सघिजे। कैमरामैन अरसलान अहमद सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध न्यूज़, कराची।